ऐं नवीद आरई कैपिटल ट्रेवल पंगरियो ऑफिस जो सब इंजट आहियां। नवीद आरई गुज़िरियल रमज़ान में हिन मुहर्रम जो पैकेज अनाउंस कयो 1,80,000 रुपए में, जेको मूं हिन खे 106 माण्हू उमिरि लाइ बुक करे ॾिना, जंहिं मां हिन 33 हाजी उमिरि ते रवाना कया जेकी हिन टाइम सऊदी अरब में मौजूदु आहिनि। हिन खां अलावा अरिड़हं उमिरि ज़ाइरीन जा वीज़ा ॾिना आहिनि ऐं अॼु हिन जे वाइदे मुताबिक़ जहाज़ जा टिकेट होटल जा वाउचर ॾियणा हुआ। हाणे अॼु हिन मूंखे जहाज़ जा टिकेट ऐं होटल जा वाउचर ॾियणा हुआ, हिन कोन ॾिना। हिन कूड़ी वीडियो सोशल मीडिया ते ॾेई छॾी आहे। उन्हनि ॻाल्हियुनि सां मुंहिंजो को बि वास्तो कोन्हे। जीअं हिन चयो आहे त माशूक नोड़ियो धमकियूं पियो ॾिए, इहो सरासर कूड़ आहे। उहो पिणु टिकेट ऐं होटल वाउचर जो चयो हो, छो जो नवीद हिन खे 17 जुलाई जो चयो आहे। वीडियो में नवीद ख़ुदि पैसनि जी वापसी जो चवे पियो त हू मूंखे असांखे पैसा वापसि करे थो त असां वठण लाइ तयारु आहियूं। असांजो को बि झेड़ो अञा सभु रहिया पिया आहिनि, जंहिंजो हिननि चयो त असां मथे महीने जी 10 खां 15 तारीख़ में मोकिलींदासीं, पर उन कोन मोकिलण जे करे हिन अॼु जेको सो इहो सोशल मीडिया ते हिकिड़ी रिपोर्ट रखी मोबाइल बंदि करे छॾी आहे, जेको असां इंतज़ार में रहियासीं त हाणे वापसि करियां त असां पैसा वठण लाइ तयारु आहियूं। हाजी बि अचनि पिया, जिन्हनि पैसा बि ॾिना आहिनि उहे बि अचनि पिया। हू चवंदा असां जेसि ताईं हिते ई हाणे रहंदासीं, हिननि जे घर जे अॻियां धरणो हणी रहंदासीं, तेसि ताईं असांखे पैसा वापसी न मिलंदा। असांजो हिकिड़ो शौक़ु हो उमिरि वञण जे लाइ, उनखे 3 महीना थी विया आहिनि, जेको असांखे कोन पियो मोकिले। असांजूं हसरतूं आहिनि, हिन में के यतीम आहिनि, के ग़रीब आहिनि, वीचारा सफ़ा कंहिं माल विकियो, कंहिं कुकड़ विकिया, ॿनी विकी, छा कयो, सभु को मिसकीन आहे, पर उन्हनि जूं हसरतूं पूरियूं कोन थियूं आहिनि। हू चवनि था असांखे इहे पैसा वापसि करे त असां पंहिंजो उमिरि लाइ वञूं। तेसि ताईं हिते धरणो हणी इन घटी में सभु माण्हू 150 जेकी अचनि पिया, हिते सुता हूंदासीं, वेठा हूंदासीं, जेसि ताईं असांजो राज फ़ैसिलो न कंदो, ॻोठ वारा न कंदा, पाड़ेवारा हिन जा न कंदा। हिन जो हाजी गफ़ूर वारा चाचो रजब बि हिन में ज़ामिन हुयो। चाचे रजब चयो त मुंहिंजो भाइटो आहे हिन कम में, उनजी ऑफिस आहे, तव्हां हिन सां गॾु कमु करियो, त असां उनजे ई मुताबिक़ जेको सो कमु कयूं पिया हिननि सां। हाजी गफ़ूर वारा आहिनि, चाचे रजब वारा आहिनि, त हाणे जेकॾहिं असांजो फ़ैसिलो उहे ई कंदा, असांखे पैसा लाज़मी ॾींदा, त असां उन्हनि माण्हुनि खे ॾींदासीं, उन खां पोइ वेंदासीं। तेसि ताईं असां हिते टोटल तक़रीबन 1,84,00,000 रुपया, 84 लख कुझु हज़ार थियनि पिया मथे, 1,84,00,000 टिकेटूं ॾियणो हुयूं। हिन हाजी साहब सां बि कल्ह नवीद ॻाल्हायो हो, कल्ह शाम जो हिन सां अची त मसइलो इहो आहे त ही पंगिरे जा आहिनि, असांजी क़ौम जा लूंडा आहिनि ऐं असां सां वास्तो अथनि, तालुक़ जे करे असां वटि आया। त मूं जेको आहे सो नवीद सां ॻाल्हायो। नवीद चयो त आप हमारे बड़े हो, हम जो है वो इनको कल आपके कहने पे टिकट दे देंगे, छो जो वीज़ा आहिनि ॾिनी है नवीद, वीज़ा हिननि वटि आहे पर टिकेट ऐं पैकेज कोन्हे जॻह जो। त हाणे चई त आउं सुभाणे तव्हांखे टिकेट ॾींदुसि 3 तारीख़ जा। सुभाणे जे करे अॼु वरी सोशल मीडिया ते छॾियो त मूंखे धमकियूं पियूं मिलनि, हीअ पियूं थियनि। हाणे हीअ वेचारा चवंदा त 1,80,000 जे हिसाब सां जेके बि हीअ 33 माण्हू मोकिलिया आहिनि न, उहे मोकिलिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।